हणंदासे। Recordist Asif Jan Buhari Studio। दल जे जो आहे निशान मोट तंहिंखे ॾींदासे। एडवोकेट गुलाम रसूल महर के खटाईंदासे। एडवोकेट गुलाम रसूल महर के खटाईंदासे। हणी अख ते ठपो दुल दमाम निशान चंदासे। हणी अख ते ठपो दुल दमाम निशान चंदासे। दल जे जो आहे निशान मोट तंहिंखे ॾींदासे। बोतल ते ठपो हणंदासे। मोट तंहिंखे ॾींदासे। बोतल ते ठपो हणंदासे। Recordist Asif Jan Buhari Studio। हम बिके नहीं, हम झुके नहीं, मंजिल की तरफ हम रुके नहीं। जो डर गए वो मर गए, जो डरते नहीं वो मरते नहीं। अदल बहाल कराना है, आगे कदम बढ़ाना है। हम बिके नहीं, हम झुके नहीं, मंजिल जेको खटी आयो खैर सा ओ जमालो। सिंधी बोली असांजी मस्त आ ओ जमालो। जम माण्हुनि जो चंडु मथे आ, मुंहिंजो चंडु हिते आ। मुंहिंजो चंडु हिते आ। हिन खां वधीक सुहिणो ॾिठो कोन किथे आ। मुंहिंजो चंडु हिते आ। माण्हुनि जो चंडु मथे आ, मुंहिंजो चंडु हिते आ। मुंहिंजो माण्हू भी मिठा मिठा, माण्हू मिठा, माण्हू भी मिठा मिठा, माण्हू मिठा। शहरी साहब जंहिं हिते ख़ूबसूरती जेको मेड़ाको कोठायो आहे, जंहिंमें क़ौमी न्यूज़ जा जेका तमामु उहिदेदार आया आहिनि असांजा हैदराबाद खां, सजन खे भलीकार दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। ऐं असां इहो बि उन्हनि खे शुक्रिया अदा कयूं था जो असां ॾेरकीअरनि खे उन्हनि यादि कयो। ऐं असां ॾेरकी मां पंहिंजा दोस्त जेका आहिनि उन्हनि खे वठी डिस्ट्रिक्ट घोटकी मां आया आहियूं। इनशाअल्लाह ताला क़ौमी न्यूज़ तालका ॾेरकी ऐं डिस्ट्रिक्ट घोटकी में तमामु मक़बूल थी रही आहे। ऐं इनशाअल्लाह कुझु वक़्त में उते वधीक ॿिया नुमाइंदा ईंदा ऐं इनशाअल्लाह सुठे नमूने उते कमु थींदो। ऐं असांजी जेकी क़ौमी न्यूज़ आहे इनशाअल्लाह तरक़ी तरफ़ गामज़न थींदी।